थी हिन अहम ख़बर सां त भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो वियो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो वियो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े आगाह कंदा हलूं त भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो वियो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो वियो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर खां मां आगाह कंदा हलूं त भारत जी हिमायत कंदड़ दहशतगर्दनि तरफ़ां बलूचिस्तान में स्कूल बस ते बुज़दिलाणो हमलो कयो वियो आहे। ISPR मूजिबि ख़ौफ़दार वाक़े में 3 ॿारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया ऐं केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि।